अस्सलाम वालेकुम नाजरीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। कानपुर महरमा त मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थींदे ई करबला जे शहीदनि तोड़े हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसरनि पारां ॾिनल लाज़वाल क़ुर्बाननि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त कानपुर महर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में मुख़्तलिफ़ हंधनि ते मजलिस अज़ा मुनक़िद कयूं पियूं वञनि। उन सिलसिले में कानपुर महर जे मिरानी मोहल्ला में शिया उलमा काउंसिल जे अॻवान नवाब अली मिरानी, गुलशेर मिरानी, शौकत अली मिरानी, अफ्ताब अली मिरानी, मुख्तियार अली मिरानी पारां मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिंखे नाले वारनि ज़ाकिरनि सैयद तकी शाह नकवी, मौलाना साबित अली मलिक, मौलाना मोहम्मद खान इंडन ख़िताब कयो। मुनक़िद कयल मजलिस में ज़ाकिरनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि ऐं करबला जे शहीदनि जे ॾिनल क़ुर्बाननि ते रोशनी विधी वई, जॾहिं त मशहूर नुआख़वाननि पारां नुआख़वानी पिण कई वई। जॾहिं त मजलिस जे इख़्तिताम ते दुआ ख़ैर घुरी वई ऐं आयल मोमिननि में लंगर पिण तक़सीम कयो वियो। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। हालानी मद हालानी जे नूरानी मस्जिद में जमायत अहले सुन्नत पारां सालानी शहीद करबला कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें हालानी खां सिवा ॿिनि शहरनि जे सवें माण्हुनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस के अलामा मौलाना अब्दुल रब सिंधी, हाफिज़ अलामा मौलाना अली अकबर कासमी, मौलाना मुनवर अली चांग ऐं ॿिनि मुक़ररनि ख़िताब कंदे वाक़े करबला ते रोशनी विधी ऐं कॉन्फ्रेंस में मशहूर नात ख़्वां पिण शिरकत कई, जिनमें कमरदीन लोहार, कारी मेहताब अली ऐं हाफिज़ अब्दुल गनी खोसो सरपरस्त रहिया। पुलिस जी सिक्योरिटी जा ख़ासि इंतजाम किया विया। जलसे जे आख़िर में मुल्क ऐं क़ौम जे भलाई लाइ ख़ासि दुआऊं पिण घुरियूं वियूं ऐं नाज़ ऐं नंगर जो बंदोबस्त पिण कयो वियो हो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।